अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे सिंधी मशहूरु अदाकार चौधरी असगर थहीम जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो तो मुझी वीडियो के लाइक कयो, कमेंट कयो ऐं चैनल के सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, सब खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंधी मशहूर अदाकार चौधरी असगर थहीम केतिरनि ड्रामनि ऐं फिल्मनि में कमु कयो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त KTN चैनल ते ड्रामो जेको हलियो हुयो हवा, उन ड्रामे में भी पिणु कमु कयो ऐं उन खां पोइ पत्थर जा माण्हू, कांडनि जी सेज, मश्करनि जो ॻोठ, मश्करा मोटी आया KTN चैनल ते जेको हलियो उन में भी पिणु कमु कयो। दोस्तों इन ड्रामनि खां अलावा काफ़ी सारनि फिल्मनि में भी पिणु कमु कयो आहे, जीअं त ज़ख्मी शेर, खूनी शेर, ज़िद्दी शेर, बागी शेर ऐं शेर दिल। इन्हनि खां अलावा काफ़ी ड्रामनि ऐं फिल्मनि में पिणु कमु कयो चौधरी असगर थहीम। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चौधरी असगर थहीम कहिड़े शहर सां तालुक़ु रखंदड़ आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चौधरी असगर थहीम दादू शहर सां तालुक़ु रखंदड़ आहे। दोस्तों चौधरी असगर थहीम तमामु बहितरीनु हिकु तमामु सुठो अदाकार आहे। दोस्तों चौधरी असगर थहीम मुस्तफ़ा कुरैशीअ खे पसंदि कंदो आहे। दोस्तों उम्मीद कयां थो त तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगरि तव्हांखे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा।